आसिन सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त पाकिस्तान भारत जो गरूर मिटी में मिलाए छॾियो। हिंदुस्तान जो वहम हो त हिन दुनिया सां सुठा लाॻापा आहिनि। जंग में शिकस्त खां पोइ भारत जे मनफ़ी प्रोपेगंडा बि ख़त्म थी वई। मज़ार कायते हाज़िरी बाबति गवर्नर सिंध ऐं काबीना मेंबरनि सां गॾु मीडिया सां ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर चयो आहे त PIA जी निजकारी मुस्बत क़दम आहे। असां सभिनीनि खे मुल्क जी बहितरी लाइ गॾु थियणो पवंदो। वॾे वज़ीर वधीक चयो आहे त कायदे आज़म मोहम्मद अली जिन्ना जा असूल असांजी तरक़ी ऐं गवर्नेंस लाइ मसइले रहा आहिनि। अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त पाकिस्तान भारत जो गुरूर मिटी में मिलाए छॾियो। हिंदुस्तान जो वहम हो त हिन जा दुनिया सां सुठा लाॻापा आहिनि। जंग में शिकस्त खां पोइ भारत जी मनफ़ी प्रोपेगंडा बि ख़त्म थी। मज़ार कायते हाज़िरी बाबति गवर्नर सिंध ऐं काबीना मेंबरनि सां गॾु मीडिया सां ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर चयो आहे त PIA जी निजकारी मुस्बत क़दम आहे। असां सभिनीनि खे मुल्क जी बहितरी लाइ गॾु थियणो पवंदो। वॾे वज़ीर वधीक चयो आहे त कायदे आज़म मोहम्मद अली जिन्ना जा असूल असांजी तरक़ी ऐं गवर्नेंस लाइ मसइले रहा आहिनि।